वालेकुम दोस्तों, बस में मेहरान स्टूडियो में होस्ट साले वर के पंहिंजी पूरी टीम समेत सलाम पेश करे तो उम्मीद आहे त ख़ुशि हूंदा आबाद हूंदा। दोस्तों अॼु असां अहिड़ी ख़ूबसूरत शख़्सियत वटि मौजूदु आहियूं जेका शख़्सियत पंहिंजे अख़लाक, पंहिंजे प्यार मुहबत ऐं जेको संदन प्रीत वारो भाकुर आहे ऐं संदन जेका शफ़क़त भरे जेको लहजो आहे उन हवाले सां 2013 जी इलेक्शन, 2018 जी इलेक्शन, 2024 जी इलेक्शन में न फ़क़ति उहा हाईली तरीक़े सां इलेक्शन कंटेस्ट कयूं, पर हुननि मुखालफ़नि खे उन्हनि इहो साबित करे ॾेखारियो त माण्हुनि जे दिलनि ते राज कीअं कबो आहे। ऐं अहिड़ी ख़ूबसूरत शख़्सियत 2013 ऐं 18 ऐं 24 जी इलेक्शन में MP जी सीट ते मखदूम साहबनि जहिड़े सघारी सियासी माण्हुनि सां मुक़ाबिलो कंदड़ शख़्सियत मोहतरम जनाब नसीर मेमन साहब जन वटि मौजूदु आहियूं। अचो तव्हां सभिनी सां ॻाल्हि ॿोल करायूं। अस्सलाम वालेकुम नसीर साहब। वालेकुम सलाम। सर आऊं इंतहाई तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां, तव्हां बज़ में मेहरान खे टाइम ॾिनो पंहिंजे क़ीमती घड़नि मज़ा। नसीर मेमन साहब यकीनन कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि, पर आउं चाहींदुसि त पंहिंजो ख़ानदानी बैकग्राउंड जिन बाबा साईं जे हवाले सां तव्हांजी प्राइमरी एजुकेशन या केतिरी एजुकेशन आहे असांजे नाज़रीन सां उन हवाले सां जेको आहे सो ॿुधाईंदा तव्हां। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नसीर अहमद मेमन मुंहिंजो नालो आहे। हाला पुराणा जी में पैदा थियुसि ऐं मुंहिंजे ॾाॾा जो नालो अब्दुल अज़ीज़ दोदो, जंहिंखे दोदो चवंदा हुआ, उन जी निस्बत सां असांखे दोदाणी मेमन चवंदा आहिनि हाला पुराणे जा। बाबा जो नालो मोहम्मद सुल्तान, उनखे ॾाॾा, उनजे ॾाॾे जो नालो ॾाॾा दरवेश क़िस्म सफ़ा दरवेश हो। ऐं अलाह जो शुक्र उन जी दुआनि सां या उन जी दरवेश जी दुआनि सां असांखे अलाह हेॾो वॾो मुक़ाम अता फ़रमायो आहे। बशीर भाई मुंहिंजो वॾो भाउ आहे जेका पंहिंजे पीउ जी जाइ ते सम्झंदो आहे, छो त असांजो वालिद साहिबु जॾहिं 5 सालनि जो असांखे छॾे वियो, एक्सीडेंट में हुननि जो इंतकाल थी वियो। उन खां पोइ असांजे चाचनि परवरिश कई। ज़ाहिर उहे पीअर वांगुरु हुआ ऐं अलाह जो शुक्र आहे असांखे कंहिं क़िस्म जी का परेशानी कोन थी। पर पोइ ज़ाहिर ज़माने हिसाब सां बशीर भाई ज़ाहिर आउं पंहिंजे वालिद जी त जॻह ते सम्झंदो आहे, उन्हनि जी रहनुमाई में असां हिते वॾा थिया आहियूं। मूं प्राइमरी जेका आहे न ट्रेनिंग कॉलेज हिकिड़ो स्कूल आहे उते कई, पोइ वरी नूरमदा स्कूल, पोइ गवर्नमेंट कॉलेज कारीमोरी, पोइ सिंध यूनिवर्सिटी मां मूं कॉमर्स मां M.Com कई। नसीर साहब एजुकेशन खां पोइ यकीनन माण्हू कारोबार मेन थींदो आहे या पॉलिटिकल एक्टिविटीज़ में या सोशल एक्टिविटीज़ में, पर तव्हांजी अमली ज़िंदगी जेका शुरूआति आहे उहा सियासत खां थी, कारोबार खां थी या समाजी कमनि खां थी? आउं पढ़ंदुसि पार्ट 3 M.Com पार्ट 3 में पढ़ंदुसि, B.Com पार्ट 3 ऑनर्स उन ज़माने में 4 सालनि जी कॉमर्स जी डिग्री हूंदी हुई मास्टर जी। ऐं प्रीवियस माना शहरी ऐं ॿियो असांजे ऑनर्स चवंदा हुआ 3rd ईयर खे। सही सही। उन पढ़ंदो उन वक़्तु हिकिड़ो एक्सीडेंट थी वियो, असांजो भाउ बशीर अहमद, कदीर अहमद, नसीर अहमद। कदीर अहमद जो मर्डर थी वियो। अच्छा। पोइ बशीर भाई 19 साल 86 में 19 साल CSS पास कई। आउं बि पंहिंजे हिसाब सां CSS जी तयारियुनि में लॻो पियो हुउसि, पर पोइ कदीर भाई जे मर्डर खां पोइ सॼी ज़िमेदारी मूंखे अची वई। उन ज़माने में सिंधी महाजन जा हंगामा थींदा हुआ, असां हैदराबाद जे शहर हीराबाद में रहंदा हुआसीं। उहा बि ज़ाहिर घर जी ज़िमेदारियूं, वरी ज़मीदारी ज़िमेदारियूं सभु अची वियूं। उन जे करे मूं CSS खे थोरो स्लो कयो, पर ज़ाहिर पढ़ाई स्लो करे पई, ज़मीदारी ज़मीनूं संभालणु शुरू कयूं। सही। त इन तरीक़े सां आउं प्रैक्टिकल लाइफ में गॾु पढ़ंदो बि हुउसि ऐं ॿियो ज़मीदारी ख़ानदानी कारोबार खे संभालींदा हुआ। 2012 में असांजो हिकिड़ो दोस्त आहे इफ़्तिखार मेमन, जेको तव्हांजो सहाफ़ी आहे। जी जी। उहो आयो हो वटि त मूंखे चई त यार हाणे असां हिते तमामु घणा परेशान थी विया आहियूं, सभु कुझु असांजो पंहिंजो थी करे, कारोबार बि असांजा पंहिंजा, सभु कुझु थी करे असां ज़ुल्म ॾाढो थो थिए। सही। इन जे करे मेमन था ठाहियूं। चई यार हाणे तव्हांजी मर्ज़ी, हाणे आऊं छा, ऐं पंहिंजी लाइफ में ज़ाहिर पंहिंजे सिस्टम में हुउसि, लाइफ पंहिंजे आसानी सां गुज़री पई। पोइ वरी मेमन जो क़याम थियो, उते ज़ाहिर हिकिड़ो आम वर्कर जे हिसे सां कमु कयो उन ते, पर पोइ फील कयोसीं त यार हाणे मेमन त सिर्फ़ु असांजो समाजी आहे। ऐं ॿी ॻाल्हि त जॾहिं ज़्यादतियूं त सभिनि सां आहिनि,
सही उन में शेख बि अची विया, काज़ी बि अची विया, बोडा बि अची विया, मेमण बि अची विया, बबुर बि अची विया, शाह बि अची विया, खोसा बि अची विया, माछी बि सभई अची विया। पूरो सभिनि मुआशिरो। वीचारनि सां, सभिनि सां ज़्यादती आहे, जंहिंखे असां आम ज़ुबान में चवंदा आहियूं सादा या ग़रीब वीचारा, उन सभिनि सां ज़ुल्म आहे। पोइ बि अॻियां असां छाजे लाइ ॾेढ सिरे जी मसीह ठाहियूं, तव्हां सिर्फ़ु मेमण। पोइ उन करे असां मुनासिबु सम्झो त पोइ वरी असां फंक्शनल लीग, ज़ाहिर अपोज़िशन जी पार्टी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पीपुल्स पार्टी खां अलावा ॿी का बि कोन हुई, ऐं जेको सही आवाज़ उथारी थी पीर साईं पगारी जी रहनुमाई में तमामु घणी हुनजी जिदोजहद हूंदी हुई, तमामु घणी हुनजी आवाज़ हुई। पोइ असां फंक्शनल जॉइन कई ऐं इन तरीक़े सां असां चइजे त सियासी स्टार्ट ईअं थियो। सही। यकीनन तव्हां पाकिस्तान जी तमामु हिकिड़ी वॾी पार्टी आहे ऐं उहा पार्टी मुस्लिम लीग नवाज़ आहे, उन सां तव्हांजो तालुक़ु आहे ऐं यकीनन तव्हांजा वॾा ब्रदर साईं बशीर मेमण साहिबु जेके पाण DGFI हुआ ऐं हिन वक़्तु मुस्लिम लीग नून जा सिंध जा प्रेसिडेंट आहिनि। उन हवाले सां ॿुधाईंदा त तव्हां जेको कमु हले थो, के प्रोजेक्ट हलनि था या को वफ़ाक़ी हवाले सां मटियारी डिस्ट्रिक्ट में का तव्हांजो हिकिड़ो प्रोजेक्ट, को नौकिरी, को अहिड़ो डेवलपमेंट जो कमु को थियो आहे? नवाज़ लीग जो ऐं त ॿुधायो जेको उमूमी हालतूं जेके हलनि पियूं, असां नवाज़ लीग खे असां पंहिंजे पाण खे चेक कंदासीं त इस्लामाबाद सां चेक कंदासीं, छो त असां सिंध सही, मर्कज़ कंपेयर सां हुन सां कंदव। कंपेयर इस्लामाबाद सां ई असांजी उमेदूं हूंदियूं। सही पर जीअं त हालतूं ॾिसो पिया, जेके चैलेंजिस मिलियल आहिनि, सही उहे असांजी फेडरल गवर्नमेंट खे जेके चैलेंजिस मिलिया आहिनि उहे तव्हांजे साम्हूं आहिनि। पहिरीं इंडिया जी ॻिचीअ में मथे में सूरु पियल हो, वरी पोइ TTP, वरी बलोच जी जेका आहे मसइला, उहे जेके बलोच जी जेका हलनि पियूं अनरेस्ट जेका बलूचिस्तान जी BLA जे बेले तहरीक BLA थियन। सूरत में, वरी पोइ हाणे ॾिसो इंटरनेशनली फ़लस्तीन जा जेके मसइला हलनि पिया, असां इकोनॉमिकली जेतिरो असां परेशानी में आहियूं, असां सही पाकिस्तान जे इकोनॉमिकली एॾी परेशानियुनि में, उहे सभु मामला असांजी फेडरल गवर्नमेंट खे ॾिसणा आहिनि। ऐं तव्हां ॾिसो न, अॼु खां जॾहिं गवर्नमेंट आई न हुई, जॾहिं पुठियो दौर हो, उन में तव्हां ॾिसो न, चइबो त डिफॉल्ट थींदो पाकिस्तान। हाणे सही न सिर्फ़ु पाकिस्तान डिफॉल्ट थियो, पर पॉज़िटिविटी में अची वियो आहे। सही असांजी केॾी रिस्पेक्ट वधी आहे असांजे मुल्क जी, असांजी क़ौम जी, जंहिं तरीक़े सां रिस्पेक्ट वधी आहे, इहा बि असांजे वीहनि असांजे मियां नवाज़ शरीफ़ जो, मियां शहबाज़ शरीफ़ जो ऐं बीबी मरीम साहिबा जो, जंहिं पंजाब में तरक़ी करे पई। हाणे असां सही अचूं त सिंध जे लाइ, सिंध ऐं मटियारी लाइ, हाणे इहो त सूबाई मसइलो आहे। सही मूं तव्हांखे ॿुधायो न, फेडरल गवर्नमेंट जो खे इंटरनेशनली जेके साज़िशूं आहिनि उन्हनि त बिज़ी रखियो आहे, सही त सिर्फ़ु इन्हनि मामलातनि खे ॾिसंदी रहे। पोइ अलाह जो शुक्र आहे, अलाह जेका सोभ असांखे ॾिनी, इंडिया जे ख़िलाफ़ु जेका असांखे सोभ ॾिनी, उनजो जेको मक़बूल चहिरो इंडिया जो, वरी क्रिकेट मैचुनि में तव्हां ॾिसो, सही अॼु बि लेडीज़ जेको मैच उन में बि छोकिरियुनि हथु न मिलायो। छा वॉट इज़ दिस? सही मतिलबु बिल्कुलु इहो हा, हिकिड़ी इहो इहो थिंकिंग इहो आहे। इहो माइंड सेट आहे हिनजो, सही इहो 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 ॼटि माइंड सेट चइजे या बुक्स हुजे, सही हा हसद हुजे, उहो हुनजो माइंड सेट आहे। उन्हनि शयुनि खे चैलेंजिस जेको असांजी गवर्नमेंट करे पई, फेडरल गवर्नमेंट करे पई, हाणे असां वेही उते वेही पंहिंजो रिंगट करियूं, मुनासिबु कोन थो लॻे। बहितर इहो त जीअं सिंध गवर्नमेंट ज़िमेदारी सूबाई आहे, सही सूबाई करे, सही सूबाई नथी करे। पंजाब में उहो तरक़ी थिए पई ऐं थिए सही पई, हिते असां वटि उहो रिंगट तव्हांजे साम्हूं। बिल्कुलु। नसीर साहब, 2013, 14 ऐं 24 जी इलेक्शन तव्हां सुठे नमूने सां कंटेस्ट कई ऐं तमामु बहितरीनु हिकिड़ो मार्जिन सां खटे आया। पर सबबु छा आहे जो पाकिस्तान पीपल्स पार्टी हर दफ़े खटियो थी वञे? छा इहे फेयर इलेक्शन थियनि था या का गठजोड़ हूंदो आहे? तव्हां उन्हनि शयुनि मां मुतमिन आहियो या कोन आहियो? सबबु त सिधो सिधो आहे, जेको सिंध गवर्नमेंट जंहिं तरीक़े सां इदारनि ते क़ाबिज़ थी चुकी आहे, करप्शन जेको प्रिवेल थी चुको आहे असांजे मुआशिरे में, या असांजे सिंध गवर्नमेंट ते ख़ासि तौर ते तमामु घणो, असांजा इदारा सभु तबाह आहिनि। तव्हां कंहिं बि वञो उते सिस्टम हिकिड़ो पैदा थी चुको आहे। सही केरु चाहींदो त हिते चङा कम थियनि? सही उहे ई जेके NFC अवार्ड असांखे थो मिले, उन जे रेशियो जे हिसाब सां पंजाब खे घटि थो मिले। सही पंजाब में तमामु घणी तरक़ी पई थिए, हिते छो नथी थिए? सही वजह बेसिक इहा ई आहे, हिते करप्शन आहे।
जेको इलेक्शन वारा जेके कंडक्ट कराइनि था सही हिते, बिल्कुलु उहे त असांजे हिन ई इदारा था कराइनि न, बिल्कुलु उन जो तव्हांजे साम्हूं आहे। मंशियात कहिड़े तरीक़े सां थी हले उहा तव्हांजे साम्हूं आहे। सही कंहिं तरीक़े सां हीउ जेको स्कूलनि जी तबाह हलनि, हॉस्पिटल तबाह हलनि, उहो इहे ई माण्हू आहिनि जेके तबाह कनि पिया। सही त ज़ाहिर करप्शन हुनखे ख़तमु करणी कान्हे। सही मतिलबु उन्हनि जी का आवाम में एॾी मक़बूलियत कान्हे, बाक़ी हू पंहिंजे सिस्टम जे तहत अचनि था। पंहिंजे सिस्टम जे तहत अचनि था, सही पोइ उन्हनि खे मैनिपुलेट कनि था। जीअं सही असांजा दरवाज़ा 24 कलाक तव्हांखे न दरवाज़ा खुलियल न मिलंदा, सही पर त असांजे मुखालफ़नि में ऐं सिर्फ़ु मटियारी ज़िले में पूरी सिंधी जी ॻाल्हि कंदुसि, किथे बि हुननि खे परवाह ई कान्हे। हुननि खे ख़बर आहे त टाइम ते असां पंहिंजो पेशाब उछलाईंदासीं ऐं सिस्टम खे ऑपरेट कंदासीं, सही असां खटी वेंदासीं, सही पोइ माण्हुनि जी ख़िदमत छो करियूं। सही बिल्कुलु बेसिक इहा आहे। सही नसीर साहब, तव्हां तमामु भली ॻाल्हि कई। पाकिस्तान पीपल्स पार्टी दराज़ खां मटियारी डिस्ट्रिक्ट जे अंदरि, हुअं त पूरी सिंध जे अंदरि, पर ख़ासि तौर ते मटियारी जे अंदरि खटींदा अचनि था इलेक्शन में, ऐं सदाईं हुकूमत में रहिया आहिनि, सवाइ कुझु नंढे अरसे जे। मटियारीअ जा इदारा, मटियारी जे अंदरि जेके डेवलपमेंट थी आहे, या MNMP साहब जी जेका कारकर्दगी आहे, उन मां तव्हां मुतमिन आहियो? पीपल्स पार्टी जी ज़ाहिर हुकूमत आहे हिते, ऐं पुठियां 17-18 साल थी विया आहिनि हाणे ताईं। उहा तव्हांजे साम्हूं आहे, उन कारकर्दगी तव्हां रोड ते ॾिसंदव, तव्हां घिटियुनि में ॾिसो, सही साॻी हालत मटियारी ज़िले में उन खां वर्स्ट आहे। सही वजह आहे त हिननि खे कॾहिं मुक़ाबिलो न मिलियो। या सही तव्हां ॾिसो न, जेके बिल्कुलु जॾहिं बि इलेक्शन थींदा, वन साइडेड इलेक्शन थींदा हुआ, बिल्कुलु कॾहिं बि इलेक्शन में मुक़ाबला कोन थींदा हुआ। ही बि ब्लैकमेल कंदा हुआ, हमेशह पीपल्स पार्टी खे ब्लैकमेल कंदा। जेको तव्हांखे हिकिड़ो मिसाल यादि हूंदो, मोहतरमा हिकिड़ो दफ़ो कंहिं ॿिए माण्हूअ खे हिते मटियारी में ॾिनी हुई टिकेट, जी 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 अदरवाइज़ हिननि जी विल खां हिननि उन माण्हू खे हाराए, मुखालिफ़ खे खटायो, जलाल शाह साहब खटे जी विया। जी बिल्कुलु आहे। हिननि ज़ाहिर साज़िश करे खटायो। उन मां अंदाज़ो लॻो त हीउ ब्लैकमेल कंदा हुआ, उन ब्लैकमेल कंदा हुआ। पर असां जेको माण्हुनि खे भरपूर तरीक़े मोबिलाइज़ कयो आहे, असां जंहिं जंहिं सां आंदो आहे, हाणे ही मोहताज आहिनि पीपल्स पार्टी जा। बिल्कुलु पीपल्स पार्टी हिनखे केतिरो ह्यूमिलेट करे पई तव्हांजे साम्हूं आहे, हर तरीक़े सां ह्यूमिलेट करे पई, पर ही पीपल्स पार्टी छॾीनि कोन। छो त ही करप्शन में ई हिन जी बकाए, ही करप्शन कनि था, हिन जो गुज़रान करप्शन ते आहे। त पोइ हालतूं तव्हां कारकर्दगी ॾिसी वठो। नसीर साहब, मखदूम साहिबान यकीनन हिकिड़ो पंहिंजी वॾी सियासी सुञाणप रखनि था, ऐं उन खां अलावा पीरी मुरीदीअ जो सिलसिलो बि आहे, ऐं काफ़ी दफ़ा ॿुधण में ईंदो बि आहे त मखदूम साहिबान पीपल्स पार्टी खां अलहदा थियनि पिया, धार थियनि पिया, अहिड़े क़िस्म जूं ख़बरूं गर्दिश कंदियूं आहिनि। भला तव्हां छा था सम्झो त जेकॾहिं सुभाणे मखदूम साहिबान पीपल्स पार्टी खां हटी करे अलॻि करे बीहनि था, त पोइ छा आज़ाद नमूने सां या ॿी कंहिं पार्टीअ में अवाम उन्हनि खे ओतिरी मोट ॾींदो ऐं ईअं ई सीटूं खटाईंदा या न? ऐं चैलेंज थो करियां, पीपल्स पार्टी खे छॾी अचनि, वाह ऐं चैलेंज थो करियां, अच्छा असांजी का पार्टी कोन खणंदी, असां बि आज़ादु, हा, मखदूम साहिब आज़ादु अचनि, चैलेंज, ओपन चैलेंज, वाह 24 कलाक ओपन चैलेंज अचनि, ऐं सुबुह 10 बजे। वाह वाह इन जो त सही उहा सही ही हिन वक़्तु पीपल्स पार्टी जी वेसाखी ते खटीनि था। सही जंहिं तरीक़े सां तव्हां ॾिसो न, पीपल्स पार्टी चवंदा ह्यूमिलेट करे थी हिननि खे, ऐं बिल्कुलु नथा छॾीनि। सही अंदाज़ो लॻाए, बिल्कुलु पोइ घर में ड्रामेबाज़ी कंदा, हू हुनखे धकणंदो, हू हुनखे हणंदो, उहे ख़ाली मथी पैमाने ड्रामेबाज़ियूं आहिनि। अदरवाइज़ जॾहिं इलेक्शन में कॾहिं बि हिक ॿिए जी मुखालफ़त न कंदा, सही छो त हिन जो करप्शन जा मुफ़ादात गॾियल आहिनि। नसीर साहब, हाणे बि जॾहिं असां आयासीं पे रोड तां, तव्हां यकीनन डेली अचो था, ऐं हैदराबाद खां जीअं निकिरिजे थो, शमीर रावत ताईं नेशनल हाईवे जी जेका हालत आहे, उहा तमामु गणिती जोगी हालत आहे। ऐं जेको हिते जे रॉयल्टी जा पैसा आहिनि या ॿिया पैसा आहिनि, नेशनल हाईवे जेके टोल टैक्स वठे थी, उन जे बावजूदि बि रोड जी हालत तमामु ख़राबु आहे। आए ॾींहुं एक्सीडेंट ऐं कई मौत वाक़ई थियनि था। भला MNMP साहब जी जेका असेंबलीअ में हुन रोड जे हवाले सां का ॻाल्हि ॿोल का तकीड़ नज़र अचे थी, या कहिड़ो एफर्ट नज़र अचे थो? ऐं ॿी ॻाल्हि इहा ॿुधाइजो त जेको मोटरवे ठही रहियो शायदि,
उन जो पोइ कुझु वक़्त में ॻाल्हियूं हलियूं पिए मीडिया ते त करप्शन जी नज़र थी वियो, उन हवाले सां छा चवंदा? सर सिंध में मूं तव्हां ॿुधायो न जेका असां वटि तव्हां बाय रोड वेंदव न, जी सब्ज़ल कोट जी जी उनखे तव्हां क्रॉस कंदव न, जी त तव्हांखे ऑल टुगेदर चेंज नज़र ईंदो, सिनेरियो चेंज, माइंड सेट ई तव्हांखे चेंज नज़र ईंदो। हिते करप्शन एॾी प्रिवेल कई हुई आहे, पोइ फेडरल गवर्नमेंट जा इदारा उहे बि अजीब पंहिंजे रवैये में अची विया आहिनि। जीअं ॾिसो असां टूल प्लाज़ा जे करे एहतजाज कयो, उन में असांजा जेके असां तहरीर मुआहिदो थियो, उन में हिकिड़ो मुआहिदो में असांजो हिकिड़ो शर्त त ॿई पासा रोड तव्हां रिपेयर करे ॾींदव, अच्छा उन रिपेयर हले पई, सही उन तव्हांजे साम्हूं रिपेयर हले पई। ऐं हीअ शइ आहे ख़ासि तव्हांजी हस्किली ॻाल्हि राठौर शमी राउत ताईं आहे, हाँ जेको आहे ओसी ताईं इनशाला इहो असां जो मुआहिदे में शामिलु आहे उहो असां करे ॾींदा। सही ऐं तव्हां मोटरवे जी जेका ॻाल्हि पिया करियो, उहा मोटरवे ॾिसो न, पैसा अची विया, पैसा खाई विया, सही ठीकु आहे न। ज़मीन वठणी हुई सिंध गवर्नमेंट खे, बाक़ी जेको रोड ठहिराइणो हो उहो हाँ फेडरल वफ़ाक़ी गवर्नमेंट हुकूमत खे, हो वफ़ाक़ी हुकूमत खे। ज़मीन वठण जेके पैसा जेके सिंध गवर्नमेंट इशू कराया हुआ फेडरल गवर्नमेंट का जेको शेयर हो 40 सही 60 हो शायदि, सही उहे आया ही खाई विया, सही उहे पंहिंजे पीउ जा सम्झी विड्रॉ करे खाई विया। हिन जो हिकिड़ो डिप्टी कमिश्नर नौशहर वारो भॼी वियो, ॿियो वरी मटियारी मटियारी वारो वारो अञा ताईं शायदि जेल में आहे। सही हिननि खे बि पैसा मिलिया, सही हिननि खे बि पैसा मिलिया। यार ज़ुल्म। हाणे यार ॾिसो जेको हाईवे तव्हां असां ईंदासीं असांखे 45 खां 50 मिंट लॻंदा, हाणे 1.5 सही खां 2 कलाक था लॻनि हिते पहुचण में। रोड सही जी हालत केॾी ख़राबु आहे, को बीमार हुजे, को एम्बुलेंस आहे, उनखे रस्तो मिले नथो। सही रोज़ बि एॾी अगरि ज़रो बि एक्सीडेंट थिए थो, 5 मिंट में ट्रैफिक जी गाॾियूं एॾियूं थी वञनि, हलण जी जॻह कान्हे। बिल्कुलु सही ॻाल्हि हाणे इहा तकलीफ़ आहे, पर हिननि खे ख़ाली पंहिंजा पेट भरणा आहिनि, उहो भरीनि पिया। आहे। नसीर साहब, टूल प्लाज़ा जो मसइलो अॻे हिकिड़ो मौजूदु हुयो, वरी ॿियो टूल प्लाज़ा ठही वियो। ॿुधाईंदा त टूल प्लाज़ा जूं असल हक़ीक़तूं छा आहिनि, ऐं हाणे तव्हांजो 10 तारीख़ ते एहतिजाज बि आहे। पहिरियां जेके वाइदा थिया उन्हनि ते अमल दरामद न थी सघियो। हाणे वरी जेको तव्हांजो एहतिजाज आहे कंहिं सोशल तंज़ीम जे प्लेटफॉर्म तां, त तव्हां छा था सम्झो त हाणे तव्हांजूं ॻाल्हियूं उन्हनि सां कामयाबु थी वेंदियूं ऐं जेके रोज़ जा मामला थियनि पिया उहे न थी सघंदा? ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइजो त इन टूल प्लाज़ा जे हवाले सां खोड़ सारा माण्हुनि जे मथां आङुरियूं अचनि थियूं, थोरो उन जी असांखे ब्रीफ कंदा उन हवाले सां। ॾिसो हिन वक़्तु पूरी दुनिया में ज़्यादतियूं, आबादी वधे पई, ज़्यादतियूं हर मुल्क में पंहिंजे 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 हिसाब सां सही हुन जे ताक़त वारू ज़्यादतियूं कनि पिया। सही असां वटि बि ईअं ई ज़्यादतियूं थियनि थियूं, आम माण्हू वीचारो पिसिजे पियो। उनजो आसान हल त इहो ई आहे, असां एहतिजाज करियूं, पंहिंजा एहतिजाज रिकॉर्ड करियूं, पुरअमन एहतिजाज रिकॉर्ड सही करियूं, त जीअं हुननि जे कन में कुझु न कुझु थिए, जूं इहा सुबह ई का जोश रहे। इन करे असां 10 तारीख़ जो एहतिजाज कयो त भाउ जेके तव्हां असां सां जेके असांजा मुतालबा आहिनि हा उन जो तव्हां असां सां वाइदो कयो। डिप्टी कमिश्नर साहिबु जेको पंहिंजे पाण में कारो अंग्रेज़ थो सम्झे, सही ऐं कारो अंग्रेज़ इन जो अंग्रेज़ हलिया विया, पोइ हिते हा जेके छॾे विया हा उहे उन्हनि जो ग़ुलामी बक़ायात वारी जेका माइंड सेट जेको खणी हलनि पिया न, सही बादशाह तारो सल्तनत वारो, उहो कारो अंग्रेज़ माइंड सेट आहे। हालांकि हुनखे ख़बर आहे त अॼु खां 10 साल 5 साल जॾहिं उहो रिटायर्ड थींदो, हिन ई मुआशिरे में असांजे साईं गॾु रहंदो, बिल्कुलु गॾु रहंदो इहा सीट हमेशह कोन रहंदी। बिल्कुलु इहो वाज़े तौर ते चई छॾियां, इहा सीट सही या कोन रहंदो, इन ई मुआशिरे में रहंदो, त बहितर आहे पंहिंजी आख़िरत बि ठाहे ऐं पंहिंजे मुआशिरे खे बि ठाहिण जे लाइ जंहिं तरीक़े सां असीं पॉज़िटिव असां कॾहिं बि एहतिजाज पुरतशीद एहतिजाज न कया आहिनि, न सही को कंदासीं। असां पुरअमन एहतिजाज कंदासीं त असांखे पुरअमन रहणु ॾिनो वञे, ऐं असांजे जेके बि जाइज़ मुतालबा आहिनि जेके उहो मञी चुको आहे उनखे अमल कराइण में असांजी मदद करे। सही असां वधीक त कोन चाहियूं, वधीक त कोन था चाहियूं। बेशक सही। नसीर साहब, जेको पॉलिटिकल जेको धुरूं आहिनि, जेको राइट साइड आहे हुकूमती धुर, उन जी त जेका आवाम सां मेल जोल आहे या रिज़ल्ट आहे उहो ज़ीरो आहे। पर सोशल मीडिया ते काफ़ी जॻहियुनि ते इहो ॿुधण में अचे थो त अपोज़िशन जेका आहे, तव्हां आहियो या मटियारी में अपोज़िशन असांजे लाल शाह या ॿिया जेके, उहे बि आवाम सां राब्तो कटे वेठा आहिनि। त छा वाक़ई हिन में का हक़ीक़त आहे या तव्हांजा दर आवाम लाइ खुलियल आहिनि?
तव्हांजे साम्हूं आहे न, दर तव्हांजे साम्हूं आहे न, हींअर तव्हां ॿाहिरि अची ॾिसो असांजा दरवाज़ा कॾहिं बंदि न थिया आहिनि, फ़ोन असांजो कॾहिं बंदि न थियो आहे, ऐं जेको बि असांजो वसार ज़ाहिर इंसान आहियूं, इंसानी हैसियत सां जेको वसार कोशिशि थींदी आहे उहो दिलि सां ऐं कोशिशि दिलि सां कंदा आहियूं ऐं नेक नियती सां, सही अॻिते माण्हुनि जा मसइला हल थींदा आहिनि। पर ॿी असांजी मौजूदगी जो इहो माण्हुनि खे तव्हां अहसासु ॾिए, जेके ॿ कम थियनि भई ॿ घिटियूं थियनि थियूं उहो बि आऊं क्रेडिट असां पाण ॾांहुं था करियूं आणियूं, त इहो असांजी जिदोजहद आहे जो इहे ॿ घिटियूं थियूं। न त पहिरीं तव्हां ॾिसो न, अॼु असांजे अचण खां पहिरीं हिकिड़ी ई रोड तव्हांखे आउं ॿुधाए छॾियां, सही कब्रिस्तान जे साम्हूं हालार रोड, त आउं ज़ाहिर बिल्कुलु सियासत में हा न हूंदो हा हुउसि, पर पर्सनली दोस्त त आहिनि न, पर हिकिड़े रोड जा 3 ठेकेदारनि पैसा क्लेम कया हुआ। अच्छा ही कब्रिस्तान जेको आहे न हाला वारो, सही करबला जे पोयां पासो, जी जी जेको हा हा पुराणा हाला नाका रस्ते वञे थो, हा यकीन करियो इन ई रोड जा 3 मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट पैसा अच्छा क्लेम कया हुआ, सही केरु पुछण वारो कोन, माना हालांकि उहो भॻल, सही वरी मज़ेदार भला ठहियल उहो भॻल, बगल हुजे सही। त इहो आहे। नसीर साहब जनरल इलेक्शन में त यकीनन तव्हांजी बशीर साहब जी तमामु वॾी सुठे नमूने सां इलेक्शन कंटेस्ट कई, एतिरा वोट खणी आया, ॿियो आवाम जी तव्हां सां मोहबत आहे। बलदियाती हवाले सां को तव्हांजो को चेयरमैन को काउंसलर को सेटअप आहे? बलदियाती हिसाब सां सारे नंढी लेवल ते थो अची वञे, उन में जेको पर्सनल लेवल ते असां वटि जेको वॾेरशाही आहे उहा हुनखे धमकाए बि थी, सही धीयारी बि थी, लालचूं ॾिए थी। अच्छा वरी गवर्नमेंट जी जेका आहे उहा उन्हनि वीचारे ग़रीबनि खे केस में ॿधाए थी, सही काफ़ी जाइनि ते इंतकामी कारवायूं थियनि इंतकामी कारवायूं न सिर्फ़ु पोइ उन अॻिते थियनि थियूं, सही एतिरे क़दुरु जो उन पीउ खे माउ खे भाउरनि खे धमकाए थो वञे त वाह सही छोकिरो त तव्हांजो कॾहिं ॿाहिरि त निकिरंदो न, उहे वीचारा डिॼी विझनि था था वञनि। सही पर हाणे जीअं त सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं इनशा जेको ॾींहुं ईंदो उहो बहितरी लाइ वेंदो ऐं अवाम जी बहितरी लाइ वेंदो। हाणे जेको इनशा जेको लोकल पार्टी थींदी हा उनमें तव्हां ॾिसिजो भरपूर मुक़ाबला कंदासीं, हर सीट ते मुक़ाबिलो कंदासीं, इंशाल्लाह। हर जाइ ते मुक़ाबिलो कंदासीं ऐं खटे ॾेखारींदासीं इनशा। सही 2013 खां वठी हुन खां पहिरीं मटियारी में मुख़्तलिफ़ इताद थिया आहिनि, NTPP एटा माण्हूअ जो, उहे इताद मज़बूत थी बीठा आहिनि ऐं उन्हनि पंहिंजी हिकिड़ी ताक़त ॾेखारी आहे। पर बावजूदि हुनजे बि जेको पहिरीं ॻाल्हि कईसीं आरो इलेक्शन या इंतिज़ामी तौर ते उनखे निधियो वञे थो, हिन वक़्तु छा था सम्झो त बलदियाती इलेक्शन में बि अहिड़े क़िस्म जे इतिहाद जी ज़रूरत आहे या न? आहे, बिल्कुलु आहे, बिल्कुलु आहे। सभु जंहिंजो जेको शेयर आहे, सही अगरि को दोस्त चए थो त भाउ मुंहिंजो पंहिंजे असांजे ॻोठ में असरु वधीक आहे ऐं जस्टिफाइड बि आहे, सही हुनखे हुनजो हक़ु आहे, हुनजो ॾींदासीं, एतिराम कंदासीं, सभु गॾिजी एतिराम कंदासीं, सही न सिर्फ़ु हिकिड़ो पर सभु गॾिजी एतिराम कंदासीं। पुठी इलेक्शन में बि असां कयो, पर उन में कुझु ज़ाहिर असां वटि मसइला अहिड़ा अची विया, सही उन सही जे करे ज़ाहिर बिल्कुलु कुझु बिल्कुलु इशूज़ थिया। बिल्कुलु पर सही हाणे मुंहिंजे ख़्याल में सही सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं नेपाल जी हालति तव्हांजे साम्हूं आहे, बिल्कुलु हा बांग्लादेश जी हालति तव्हांजे साम्हूं आहे। माण्हुनि खे हाणे ॿियो कुझु न, पंहिंजे हक़नि जे लाइ कुझु न कुझु ॿियो कुझु वोट त पंहिंजे सही जाइ ते ॾियणो पवंदो न, बिल्कुलु हा उन जे लाइ असां इनशा बीठा आहियूं ऐं असांजो जेके मटियारी अवामी इत्तेहाद जी प्लेटफॉर्म ॿियूं जेके पार्टियूं आहिनि उन सां गॾु वेही जंहिंजो जेको बि हक़ु हूंदो, जंहिंजो जिते क्लेम हूंदो, उनजो एतिराम असीं सभु गॾिजी कंदासीं इनशा। ऐं NTPP तव्हां त चओ हा था, पर हा NTPP सही जेको एंटी फाशिस्ट आहे, सही एंटी उहो फासिस्ट फाशिस्ट एंटी करप्शन, इहो असीं इत्तेहाद इनशा असांजो आहे ऐं इनशा कामयाबु करे ॾेखारींदासीं। बिल्कुलु साईं मटियारी तालको चवनि था त सॼी सिंध में ज़िलो ऐं तालको ख़ुशहाल तालको आहे ऐं ज़िलो जिते तमामु घणा तेल जा खूह ज़ख़ीरा मौजूदु आहिनि ऐं अरबनि जी तादाद में रॉयल्टी मिले थी। तव्हां अपोज़िशन में आहियो, कॾहिं DC साहब तव्हांखे मीटिंग में मदऊ कयो आहे, कॾहिं एज़ ए अपोज़िशन लीडर तव्हां खां पुछो आहे त हीअ पैसा किथे यूटिलाइज़ कनि, कहिड़ी कमेटी ठही हुजे या उन खां पुछो वियो हुजे या इहे पैसा केॾांहुं वञनि था? साईं ही ऑयल एंड गैस जा जेके पैसा आहिनि उन जे लाइ असां हाई कोर्ट में अपील पटिशन दाख़िल कई। सही उनजो फ़ाइदो इहो थियो त हुननि कुझु न कुझु कमु कराइण जी कोशिशि कई, सही कूड़ा टेंडर त कयूं, पर पोइ RO प्लांट हुननि तक़रीबन 50 शायदि RO प्लांट, हाणे हिकिड़ो RO प्लांट हिकिड़ो वधि में वधि 10 खां 12 लख में पए थो, सही हिननि 70 लख में हिकिड़ो RO प्लांट। असां यकीन करियो
असां चयो यार असीं खिट खिट कंदासीं, मुनासिब कोन थो लॻे, सही माना कुझु कमु त थिए पियो न। सही पर यकीन करियो सभु ॿार प्लाट ख़राबु आहिनि। सही असां हुनजा फोटू कढिया, हाँ असां कोर्ट में वियासीं, कोर्ट में उते असां जमा कराया। जज साहिब चयो यार ज़बरदस्त, तव्हां ज़बरदस्त कमु कयो आहे। अच्छा डीसी उन ते लाइ कहिड़ो, सही उनखे चई आईंदा ख़्यालु कजो, हीउ जेको सही तरह कमु थियणु घुरिजे बसि। अच्छा हाणे असां पंहिंजी पर में तमामु घणी कोशिशि कई आहे ऐं छॾींदासीं कोन, सही इहो कोन, इहो विसारे छॾींदव असां कोई न ख़ामोशी न। हिन वक़्तु बि चेयरमैन जेको बि आहे MNA, बाक़ी DD पावर डिप्टी कमिश्नर, छो त असुलु सिग्नेचर हुकुम होनी जे चाहिए तरफ़ सिग्नेचर हूंदी चाहिए। सही असां उन खे बि यादि हमेशह ॾियारींदा हुआ, इन जा पैसा तूं ग़लति कजे थो इस्तेमालु कया ॿधबे, सही ॿधबे तूं, सही गिरफ़्तार तूं थींदे, इहो ॿुधाए छॾी तोखे। इहो असां हाणे हमेशह हुनखे यादि ॾियारींदा आहियूं। ऐं कंहिं वक़्तु उहा ऑडिट थींदी ऐं सही तव्हांजे साम्हूं इहे कचा चिटा ज़ाहिर थी पवंदा। सही नसीर साहब सियासी ॻाल्हियूं समाजी ॻाल्हियूं थी वियूं। असांजे प्रोग्राम जो हिकिड़ो सेगमेंट हूंदो आहे पर्सनली हवाले सां। नसीर साहब जे भला पसंदीदा कलर कहिड़ो आहे? मुंहिंजो पसंदीदा कलर हीअ ऑफ वाइट ऐं ब्लू। ऑफ वाइट ऐं ब्लू। सही। नसीर साहब जो पसंदीदा खाधो कहिड़ो आहे? दाल चांवर दाल चांवर, थधो खाधो माना। सादो। सही। नसीर साहब किताब पढ़ंदा आहियो? हाणे घटि, छो त इहो जेका मोबाइल जो ज़मानो आयो आहे त वाक़ई कूड़ कोन ॻाल्हाईंदुसि, सही घटि। सही पहिरीं पढ़ंदो हुउसि, सही काफ़ी अमर चली खे तमामु घणो पढ़ियो, अच्छा पर हाणे ज़ाहिर मसरूफ़ियात ऐं मसरूफ़ियात ऐं ॿियो उहे असांजो मिज़ाज ई चेंज थी वियो आहे चेंज थी दिमाग़ विया जो। ज़ाहिर आहे। न सिर्फ़ु मुंहिंजा पर जन जी तव्हां ॾिसो न, बिल्कुलु या बिल्कुलु आहे त ॾाढी ज़्यादा। हींअर मां किताब जी मोहरत में वियो हुउसि, सही असांजो ॾाढो सुठो वर्कर, असांजो ॾाढो प्यारो अली बख्श हिंगोरो, सही उनजी किताब जी मोहरत में बिल्कुलु वियासीं। किताब जो शौक़ु त आहे पर टाइम नथो मिले। नसीर साहब भला म्यूज़िक ॿुधंदा आहिनि? हा हा, अच्छा कहिड़ो थधो पसंदीदा सादो लॻे? सादो सादो म्यूज़िक थधो। ऐं उमूमन मूं तव्हां टाइम जो इशू आहे, ऐं TV ॾिसंदो आहियां सही बिल्कुलु यूट्यूब ते, बिल्कुलु पर वीलॉग जेके आहिनि न्यूज़ वीलॉग उहे, सही ऐं ॿियो वरी ट्रेवल वीलॉग मूंखे वणंदा आहिनि, सही जंहिंमें माना माण्हू फील रिलैक्स कंदो सही आहे, किथे जी बि का माना वॉक टू वीलॉग जेके हूंदा आहिनि उहे। सही। ज़िंदगीअ जो कोई यादगार सफ़र जेको अणविसरंदड़ हुजे? फैमिली सां जेके सफ़र मूं इंटरनेशनल जेके सफ़र कया आहिनि फैमिली सां कया आहिनि, सही अकेले में मूं न कया आहिनि कॾहिं बि। सही। त उहे ई हमेशह यादगारी रहिया आहिनि। ॿारनि सां माण्हू हूंदो आहे हा त त पोइ बसि त उन खां यकीनन वधीक हा सुठा सफ़र हा। कीअं कोन था थियनि। नसीर साहब सिंधीअ में चवंदा आहिनि उहो वण कहिड़ो जेके वाह न लोॼो आहे। नसीर साहब ज़ाहिर आहे यूनिवर्सिटी जे दौर में, शागिर्दी वारे दौर में, नौजवानी वारे दौर में भला कॾहिं को नसीर मेमण साहब खे कंहिं इंसान सां प्यारु थियो? मुंहिंजी फैमिली आहे, मुंहिंजी फैमिली ऐं त असां फैमिली पर्सन आहियूं न, असांजी जॉइंट फैमिली सिस्टम आहे। सही ऐं बशीर भाई खे त बशीर भाई चवंदो, पर भाभी वॾी जेका हुनखे अम्मी चवंदो आहे। सही असांजी फैमिली सिस्टम आहे, सही त असां चवंदा आहिनि न असांखे पंहिंजी फैमिली जे प्यार खां अलावा ॿी का शइ माना अदरवाइज़, माना सही हूअं त न इंसानियत सां त हा सभिनी खे हा प्यारु हा हूंदो आहे, हा बाक़ी उहा फैमिली, फैमिली सां प्यारु सही सभई, जंहिंमें मुंहिंजा भाइटिया भाणेजा सभु, मुंहिंजी भेण, मुंहिंजी भाइटियूं सभु, या सभिनी उन्हनि सां जो प्यारु। औलाद। सही सही। साईं नसीर साहब केतिरो औलाद आहे तव्हांखे? मूंखे 4 ॿार आहिनि, 2 नियाणियूं 2 पुट, ऐं माशाल्लाह उन्हनि जी ॿिन्हिनि जी शादी थियल नियाणियुनि जी, बाक़ी पुट माशाल्लाह सां हाणे लॉ पिया कनि, ॿई लॉ पिया कनि, माशाल्लाह ऐं नानू भाई अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। अलाह असां दुआ कयूं त अलाह साईं तव्हांखे उहे सभु ख़ुशियूं जेके अञा बि नाना वारियूं ॾाॾा वारियूं सभई तव्हांखे नसीब करे। नसीर साहब आउं तव्हांजो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां, तव्हां बज़ में महिराण खे टाइम ॾिनो पंहिंजे मसरूफ़ घड़नि मां। नाज़रीन अॼु जेका असांजी मोहतरम जनाब नसीर मेमण साहब जेके जिन जो तालुक़ु हाला सां आहे ऐं पाण सदाईं हिते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अगेंस्ट में इलेक्शन कंटेस्ट कई अथनि, ऐं तमामु बहितर नमूने सां। हिकिड़ी इलेक्शन हूंदी आहे बाक़ाइदा आम, पर हीअ बाक़ाइदे हर दफ़े मुक़ाबिलो थींदो आहे, ऐं इंडिया पाकिस्तान वारो मुक़ाबिलो जेको असां हिते तसवुरु कंदा आहियूं। ऐं उन में हमेशह साईं जिन खे, साईं जिन जे ब्रदर जेके साईं DGFIA बशीर मेमण साहब जेके रिसेंटली नून लीग जा सिंध जा सदर आहिनि, उन्हनि बि इलेक्शन में MLA जी सीट ते मुक़ाबिलो कयो ऐं तमामु बहितरीनु साईं जिन खे माण्हू चाहिनि था। उन्हनि सां जेका मुलाक़ात हुई पुॼाणे ते पहुचे थी। वरी ॿी मुलाक़ात में ॿी कंहिं नई शख़्सियत सां तव्हां सां गॾु हूंदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अला भाई।